या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अदा हर्फ न आयो छा असांजे ॻाल्हाइण जी महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम हिन महीने में मेराज पाक ते विया तव्हांखे लख लख मुबारक। मौला अली अलैहिस्सलाम 13 रजब मौला अली अलैहिस्सलाम जी आमद जो महीनो आहे। आमद आहे साईं जी, तव्हांखे लख लख मुबारक। हाणे महबूब करीम जे मेराज पाक जी ॻाल्हि आशिक़ कीअं थो करे, बेमुर्शिदन खे सम्झाए थो त मदीने वारे सरदार मेराज कीअं कयो। इहो चङी तरह ध्यान सां ॿुधजो। बोल सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। आशिक़ छा थो चवे कंदे ॿुधो तव्हांखे मज़ो अची वेंदो। हो छा सूरत हुई रब साईं जी मौला सां मिलण वारे खे ख़बर। छा सूरत हुई रब साईं जी मौला सां मिलण वारे खे ख़बर। हिन रात जी कंहिंखे कहिड़ी ख़बर, मेराज करण वारे खे ख़बर। हिन रात जी कंहिंखे कहिड़ी ख़बर, मेराज करण वारे खे ख़बर। छा सूरत हुई रब साईं जी मौला सां मिलण वारे खे ख़बर। कीअं लोह कलम कीअं कुरासी हुई, कीअं जन्नत हुई कीअं दोज़ख हो। जिब्रील कलीमुल्लाह पति ॾिसी नूर जिन केरे होश मां वियो। अलकाई कलीमुल्लाह पति ॾिसी नूर जिन केरे होश मां वियो। अलकाई कलीमुल्लाह पति ॾिसी नूर जिन केरे होश मां वियो। उन खां ई पुछऊं पर छा हूंदी, उन खां ई पुछऊं पर छा हूंदी। बेहोश हुजण वारे खे ख़बर, हिन राज जी कंहिंखे कहिड़ी ख़बर, मेराज करण वारे खे ख़बर। छा सूरत हुई रब साईं जी मौला सां मिलण वारे खे ख़बर। हिन राज जी कंहिंखे कहिड़ी ख़बर, मेराज करण वारे खे ख़बर। हिन राज जी कंहिंखे कहिड़ी ख़बर, मेराज करण वारे खे ख़बर। जिब्रील खंजा चक जे लेकिन जिब्रील भी खुद अणवाकुफ़ वा। ओ जिब्रील खंजा चक जे लेकिन जिब्रील भी खुद अणवाकुफ़ वा। जिब्रील खंजा चक जे लेकिन जिब्रील भी खुद अणवाकुफ़ वा। अधवाट ते जेको रहिजी वञे, अधवाट ते जेको रहिजी वञे। छा रहिजी वञण वारे खे ख़बर, हिन राज जी कंहिंखे कहिड़ी ख़बर, मेराज करण वारे खे ख़बर। छा सूरत हुई रब साईं जी मौला सां मिलण वारे खे ख़बर। हिन राज जी कंहिंखे कहिड़ी ख़बर, मेराज करण वारे खे ख़बर। राकेट जहाज़ तकल छा पर और सवारी अरबिया जी। ओ राकेट जहाज़ तकल छा पर और सवारी
अरबीअ जी राकेट जहाज़त कल थिया पर और सवारी अरबीअ जी रफ रफ जी रफ्तार हुई रफ जी रफ्तार हुई रफ रफ ते चढ़ण वारे खे ख़बर हिन राज़ जी कंहिंखे कहिड़ी ख़बर महराज करण वारे खे ख़बर छा सूरत हुई रब साईं जी मौला सां मिलण वारे खे ख़बर हिन राज़ जी कंहिंखे कहिड़ी ख़बर महराज करण वारे खे ख़बर लोह कलम कीअं कुरसी हुई कीअं जन्नत हुई कीअं दोज़ख हो कीअं लोह कलम कीअं कुरसी हुई कीअं जन्नत हुई कीअं दोज़ख हो अरशने जो नज़ारो कीअं हुयो अरशने जो नज़ारो कीअं हुयो उन ॾेह वञण वारे खे ख़बर हिन राज़ जी कंहिंखे कहिड़ी ख़बर महराज करण वारे खे ख़बर छा सूरत हुई रब साईं जी मौला सां मिलण वारे खे ख़बर हिन राज़ जी कंहिंखे कहिड़ी ख़बर महराज करण वारे खे ख़बर मेहमान बि ॾिस मेज़बान बि ॾिस ए अज़मीअ जी बजो शान बि ॾिस मेहमान बि ॾिस मेज़बान बि ॾिस ए अज़मीअ जी बजो शान बि ॾिस छा ॾाज मिलिया ॾींदड़ खे पतो छा ॾाज मिलिया ॾींदड़ खे पतो ॿियो ॾाज वठण वारे खे ख़बर हिन राज़ जी कंहिंखे कहिड़ी ख़बर छा ॾाज मिलिया ॾींदड़ खे पतो ॿियो ॾाज वठण वारे खे ख़बर हिन राज़ जी कंहिंखे कहिड़ी ख़बर महराज करण वारे खे ख़बर छा सूरत हुई रब साईं जी मौला सां मिलण वारे खे ख़बर